अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। बाकिर सनाई जो खूबसूरत सिटरू न घबराए बाकिर जो वक्त ईंदो न घबराए बाकिर जो वक्त ईंदो मंझा रात काई सुबुह भेंट थींदो न घबराए बाकिर जो वक्त ईंदो मंझा रात काई सुबुह भेंट थींदो न मेहनत कई लुटेरो लुटींदो ही जाबिर ज़ालिम ही नाबूद थींदो उन ख्वाब जो आऊं ताबीर आया सगो आऊं साथी चढ़ो शेर आया इन खूबसूरत सिटन सा आऊं दावत खिताब दीदस बाबा सिंध कामेड हैदराबाद जतो जो फोटो आई सिंध हाई कमेटी जो सदर कामरेड कमर हैदर जतो ही बाबा सिंध जी इन सिटन सा सिंधी प्यारा हिम्मत कर हार न मन कुछ जुर्रत कर जालिम जो कर हाम तमाम जिए सिंध जिए सिंध जिए सिंध जिए सिंध जिए मैदान में वेठल सभी पार्टियुनि जा सरबराहो अदीबो भेणू भावरो साफियो जिए सिंध। अज बाबा सिंध कामेड हैदराबाद जतोई जी छा वंझाई वरसी मल्हाए रहिया आहिनि ऐं बाबा सिंध हैदराबाद जतोई जी जेका जिदोजहद जेका क़ौमी ऐं तबक़ियाती जिदोजहद हुई उहा अॼु बि असांखे सिंध में नज़र नथी अचे जेका सिंधारी कमेटी प्लेटफॉर्म तां हुन जेके अचीवमेंटूं कयूं ऐं जेके तहरीकूं हलायूं ऐं जेके उहो पेशन गोयूं करे वियो उहे अॼु बि साबित आहिनि। बाबा सिंध हैदराबाद जतोई 3 मार्च जी बुनियाद बि विधी हारियुनि जी ज़मीनूं नीलाम पे थियूं त उन जे रात अघु भरो रहियो उन हारी हक़दार जहिड़ी इख़बार ताब हारियुनि जो केस विढ़ियो हुन पंहिंजो तन मन धन हिननि हारियुनि ऐं मज़दूरनि जे करे कुर्बान करे छॾियो ऐं वॾेरनि आमरनि जागीरदारनि सरदारनि खे ॿुधाए छॾियो त असली वारिस असली हक़दार सिंध जा हारी पौनियत मज़दूर आहिनि जेके अॼु बि वॾेरा जागीरदार पंहिंजी ओन ते वेठा आहिनि अॼु बि उन्हनि सां सिंध जा हारी पौनियत अख में अख मिलाए ॻाल्हाइनि पिया। इहो बाबा सिंध हैदराबाद जतोई जो नज़रियो ऐं नथो सम्झां त अहिड़ी का तहरीक हली हुजनि जेके अधु बटई जी तहरीक हुजे जा चोन लाइ जहिड़ा माण्हू बाबा सिंध हैदराबाद जतोई सां मिलण अचनि माना अहिड़ो किरदार हो अहिड़ो फ़लसफ़ो हो अहिड़ी तहरीकूं हुयूं त उन दौर जे जेॾीमहिल वॾेराऊं जागीरदारियूं सरदारी निज़ाम मज़बूत हुआ को तबिको पीड़ियल के वॾेरे सां ॻाल्हाए कान सघंदो कुतनि जूं पछूं थींदियूं हुयूं ऐं अमन चांडे जहिड़ा कामरेड उन सां गॾु हुआ। सिंधारी कमेटी जी त वॾी तहरीक हुई चंबड़ तहरीक जेका हली सिंध में सिंधारी कमेटी जे तरफ़ां ओड़ी का तहरीक असां अञा न पिया ॾिसूं पर मायूस न आहियूं असां मायूस न आहियूं असां पंहिंजा हक़ वठंदासीं। धरती असांजी पंहिंजी आहे धरती जा वसीला असांजा आहिनि सिंधु दरिया जो पाणी असांजो आहे सिंध जूं ज़मीनुनि जो हक़दार सिंध जो गैरतमंद हारी आहे। ही को स्टेज आम स्टेज आहे ही आलमी दुनिया जी शोहरत रखे थो ही स्टेज ऐं असां इहो बि ॾिसूं पिया त तव्हां ईरान जो मुल्क ॾिसो ऐं ख़ामनाई जो लीडर हुजो जेको पंहिंजी धरती ते पंहिंजे वतन जे लाइ शहादत ॾिसूं ओड़ो ई लीडर बाबा सिंध हैदराबाद जतोई हो जे आमिर जामिर अमेरिका ऐं इसराइल जे माण्हुनि खे छुटाए छॾियो आहे। असांखे सिंध में अहिड़े लीडर जी ज़रूरत आहे। छा पियो थिए सिंध सां कहिड़ो ज़ुल्म पियो थिए सिंध सां कहिड़ी वेदन पई थिए सिंध जा वसीला फुरजनि पिया पंहिंजी धरती पंहिंजे हथनि मां वञे पई अञा ताईं पाण गॾु नथी चुकायूं
सदाई पाण चवंदा आहियूं गॾु थींदासीं, कॾहिं गॾु थींदासीं, कॾहिं उहो वक़्तु ईंदो गॾु थियण जो जॾहिं सिंध पंहिंजे हथनि मां निकिरी वेंदी, जॾहिं पंहिंजूं ज़मीनूं कारपोरेट फार्म जे नाले ते धारनि जे हवाले थी वेंदियूं। 6 केनालनि जी ऐलान में जॾहिं बबलो ते तहरीक हली त लखे माण्हुनि उहा तहरीक हलाए ऐं बबलो खां उहो 6 केनालनि जो ऐलान वापसि वरितो वियो। वरी पंहिंजे मथां 27 आईनी तरमीम अची वई। अॼु 28 आईनी तरमीम जी तयारी थी रही आहे ऐं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट ऐं असांजा वॾेरा उते वैक्यूम जेके धरती जा सौदागीर, धरती जा विकाऊ पुट उते वेठा आहिनि, चवनि था असांजी धरती खणो, असांजो वतन खणो, पर असांजी मिनिस्ट्रियूं न खणो, असांजी चमचागिरी न कयो, जेको आहे सो असां जेको तव्हांजी कई आहे असांखे इहे मिनिस्ट्रियूं बरक़रार कयो। अदी सही चयो त पब्लिक सर्विस कमीशन में बि वॾेरनि जा पुट नौकरियूं वठी अचनि, असेंबलियुनि में उहे वेठा आहिनि, भारियूं भारियूं रिश्वतूं उहे ॾेई अचनि, त पोइ हीउ मुल्क किथां सुधरंदो? असां हिन मुल्क खे सुधारण था चाहियूं। जे तव्हां करेक्ट ऑफिसर रखंदो ऐं पब्लिक सर्विस कमीशन जहिड़नि इदारनि में अहिड़ा करेक्ट माण्हू रखंदा त पोइ मुल्क किथां हली सघंदो? हीउ मुल्क किथां सुधरी सघंदो? बाबा सिंध हैदर बग जतोई त हिन मुल्क खे सिंगारियो पिए। इन ई करे हुननि चयो इलेक्शन प्रोसेस में उन दौर में इलेक्शन में बीठो आयो ऐं वॾा वॾा मुक़ाबला कई त जीअं असेंबली में पहुचा त सिंध जो आवाज़ बढ़िया। अॼु असेंबली में गद्दार विहारिया विया आहिनि, सिंध जा वेगू विहारिया विया आहिनि, सिंध जा वॾेरा विहारिया विया आहिनि ऐं जेके सिंध धरती सां मोहबत ऐं वतन जी ॻाल्हि कनि था उन्हनि खे असेंबलियुनि मां ॿाहिरि कढियो वियो आहे। जमहूरियत जे दावेदार चवंदा असां जमहूरियत पसंदि आहियूं, अञा ताईं हारियुनि खे घर जा मालिकाना हक़ बि कान मिलिया आहिनि। तव्हां सां मुखातिब आहियां, जेके हारी तबिको ते वेठो आहे, जेको गैरतमंद वेठो आहे, तव्हांखे अञा ताईं घरनि जा मालिकाना हक़ूक़ मिले? तव्हांखे घरनि जा मालिकाना हक़ूक़ न आहिनि मिलिया। ऐं हिकिड़ा हारी कार्ड जेके नंढनि नंढनि आवाज़दारनि खे ॾिना विया आहिनि, के बि हारी खे हारी कार्ड न आहे ॾिनो हुकूमत जे तरफ़ां। तव्हांखे हारी कार्ड मिलियो आहे? तव्हांखे हारी कार्ड मिलियो आहे? कणक जो रेट 3500 रुपया मुक़ररु करे तव्हां सिंध जे हारियुनि सां ज़ुल्म कयो आहे। तव्हां उन्हनि खां मानीअ जो कबो कयो आहे, तव्हां हारियुनि खां जीअण जो हक़ भरियो आहे। सिंध हारी कमेटी जो मुतालबो हो त घटि में घटि कणक जो रेट 4500 रुपया कयो वञे ऐं हुकूमत 3500 रुपया कई आहे ऐं उते ई सरमाएदारनि ऐं सेलर जे ख़रीद और फ़रोख़्त करणु उते ई 4042 रुपए में कणक वरिती आहे ऐं पोइ वरी तव्हां इहे सेक्टर बि देर सां घुराइनि। हाणे चओ था त हारी कणक न आहे पोखी, इहो पैसो वापसि कयो। अरे हारियुनि खां त तव्हां पैसो वापसि वठो पिया, पर तव्हां जेका करप्शन कई आहे, जेको तव्हां सिंध खे लुटियो आहे, जेको तव्हां सिंध खे भरियो आहे, जेको तव्हां सिंध खे तबाह कयो आहे, उहो हिसाब किताब केरु ॾींदो? उहो हिसाब किताब तव्हां खां सिंध हारी कमेटी वठंदी। बाबा सिंध हैदर बग जतोई जे नज़रिए जा पैरोकार वठंदा ऐं रोडनि रस्तनि ते ईंदा। इहो जो ऐलान थो कयां त जेके मिस्टर मुस्लिम जा माण्हू ऐं असेंबली में चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि, जे 28 तरमीम आंदी वई त सिरनि जो नज़रानो ॾिबो ऐं सिंध जा रोड रस्ता बबलो खां वधीक जाम करे सिंध हारी कमेटी रोडनि ते कुर्बानियूं ॾींदी, पर 28 तरमीम कॾहिं क़बूल न कंदी। बाबा सिंध हैदर बग जतोई तहरीक एक नजरियो, एक इनकलाब हो। और नथो समझा कि इन इनकलाब इन तहरीक के सिवा का सिंध में वरी का तहरीक हले। हाणे
सिंध हारी कमेटियूं सभिनी पीपल्स हारी कमेटी खे तेज करे छॾियो आहे, पर बुनियाद सिंध हारी कमेटी जी आहे, जेका बाबा सिंध हैदर बख्श कोई मिली, जेके सिंध हारी कमेटी जे तरफ़ां हारनि खे हक़ मिलिया। हिकिड़े तरफ़ सिंध जी तालीम जे धारो, हिकिड़े तरफ़ कबीलाई छेड़ो, हिकिड़े तरफ़ जी सिंध जी न्यायनि जी शहादतूं। आख़िर केतिरे ताईं सिंध जा माण्हू खणंदा, केतिरे ताईं सिंध जा माण्हू सबर कंदा, केतिरे ताईं धारनि जे हवाले ई ज़मीनूं कंदा। हींअर बि तव्हां ॾिसो त सारनि जो फ़सुल तयारु आहे, पर अञा ताईं सारनि जे पुछड़ी जी आबाददारनि वटि पाणी न आहे पतो, ऐं पंजाब पंहिंजा तकरारी केनाल खोले साबित करे छॾियो आहे त हू सिंध दुश्मन आहे, हू सिंध खे पंहिंजो भाउ तस्लीम नथी करे। पोइ असां छा कयूं? जॾहिं रोडनि रस्तनि ते अचूं था, जॾहिं कामयाब तहरीकूं हलायूं था, त पोइ FIR बि असां ते। मुझे ॿियो बि मुतालबो आहे, जेके इदारे में करियर पब्लिक सर्विस कमीशन सां जेके इदारा में आहिनि, जेके CSS ऑफिसर पंहिंजे सरपंच में मंशियात पिया हलाइनि, उहे सिंध जे ग़रीब हारनि पौड़ियतनि मिस्कीननि जे ॿारनि जा कातिल आहिनि, उन्हनि खे हटाइनि। जेके ऑफिसर करोड़े अरबे रुपया ॾेई पोस्टूं वठी ईंदा, तो वे छा ग़रीबनि जी ख़िदमत कंदा, छा तव्हांजी ख़िदमत कंदा? अचो धरती बचायूं, धरती जा वसीला बचायूं, करे कामोड़नि मां जान छॾायूं, तॾहिं पाण सुख जो साह खणंदासीं। तंहिंजे करे कामेड़ चयो आहे, छॾायो वॾेरनि खां क़ौमी क़यादत, इन्हनि जी क़यादत में आहे ज़लालत। बपा जे कयूं त राशि हुकूमत, फना जे कयूं त इज़त अदालत। तव्हांखे हर शइ ॾेखारी, ॿोली ते धाड़ो लॻंदो 5 में लिखी, अॼु उहो ई पंहिंजी सिंधी ॿोली ते धाड़ो आहे। प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे, अॼु बि पंहिंजा वसीला धारनि जे हवाले आहिनि। पोइ हिन जे लाइ पाण खे सोचणो पवंदो, पाण खे संजीदा थियणो पवंदो, पाण खे हक़ घुरणा पवंदा। ही 47 फार्म जी पैदावार आहे, 45 फार्म ख़तम थी वियो। हाणे इन्हनि ज़ालिमनि खे ॿुधायूं त इहे तव्हांजा फार्म न रहंदा, मेन ते इलेक्शन थींदी ऐं ग़रीब पौड़ियत जॾहिं असेंबली में पहुचंदा, पोइ तव्हां पंहिंजा हक़ वठी सघो था। हिननि खे माण्हुनि जो मैंडेट न मिलियो, हुकूमतनि खे, हिननि वॾेरनि खे मैंडेट अवाम लाइ ॾिनो, हिननि खे आंदो वियो आहे, हिननि खे हिननि सीटुनि ते विहारियो वियो आहे, ऐं हिननि खां जेके कम वरिता विया उन्हनि ही गुलाम आहिनि। ही जे विहारिया विया आहिनि, उन्हनि जे साम्हूं ॻाल्हाए नथा सघनि, उन्हनि जे साम्हूं सिंध जो केस नथा रखी सघनि। 18वीं तरमीम वॾी ख़तरनाक आहे। NLC एवार्ड में सिंध जा पैसा घटि थी वेंदा, तालीम, सिहत, मेदनियात वफ़ा जे हवाले थींदो त पोइ पंहिंजो जीअण जो हक़ कयो। पंहिंजा बंदरगाह, पंहिंजा समुंड, हर शइ वफ़ा जे हवाले थी वेंदी। सिंधी भाइरो, सिंध जा हारी कमेटी जा वर्करो, तव्हां संजीदा माण्हू आहियो, तव्हां उन लीडर जा पहिरोकार आहियो, पोइ तव्हां कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियो न आहियो? तालियूं त वॼायो था, पर हथ मथे करे ॿुधायो त बाबा सिंध धरती जे लाइ कुर्बानी ॾींदो, 18वीं तरमीम जे लाइ कुर्बानी ॾींदो, सिंध जे पाणी जे लाइ कुर्बानी ॾींदो। इहे सभु पंहिंजूं शयूं पाण खां पंहिंजा वॾेरा पिया खसाइनि, जेके गद्दार इब्ने गद्दार आहिनि। वॾेरनि मां कॾहिं तव्हांखे चङाई जी उमेद न मिलंदी, ऐं उहे ई वॾेरा जेके असेंबली में वेठा आहिनि, उन्हनि मां बि तव्हांखे का उमेद न आहे। सभु इदारा उन्हनि जे कंट्रोल में आहिनि, नौकरियूं खपजनि पियूं, ग़रीबनि जी महिनत ते लताड़ लॻो पियो आहे, को बि इदारो बचियलु न आहे। 27वीं आईनी तरमीम खे हाणे वकीलनि जी आवाज़ खे दॿायो वियो, साफ़िन जे पीका एक्ट ते साफ़िन खे फ़ैसिलो ॾिनो वञे, जेको धरती जी ॻाल्हि थो करे को कोन पर उहो बि टाइलनि जे
अख में कंदो आहे, पर धरती त असांजी मां आहे। धरती असांजो वतन आहे। हिकिड़ी मां जनम ॾींदी आहे, हिकिड़ी मां पालींदी आहे, उहा धरती आहे। जे धरती मां पाण खे पाले वॾो करे निभायो आहे, पाण जो खाऊं था, पीऊं था, ऐं पोइ पंहिंजी धरती अगरि पंहिंजे हथनि मां हली वञे त असां खां इहो न थींदो, असांखे सुठी आहे। इलाही माण्हू मायूसी जी ॻाल्हि था कनि। हिकिड़ा माण्हू चवनि था कामेड़ जो फ़लसफ़ो तहरीक ख़तम थी चुकी आहे। कामेड़ हैदरबर्ग जो इहो फ़लसफ़ो तहरीकूं ख़िदमतूं उन जूं जेलूं कटण करे ख़तम थी सघनि। उहो हज़ारे हारनि जी दिलनि में अॼु बि गुंजे थो। जेतिरे ताईं सिंध जो हारी हूंदो, मज़दूर हूंदो, पोलियल हूंदो, ओतिरे ताईं बाबा सिंध हैदरबर्ग जो इहो नज़रियो तव्हां यादि रखो। ऐं मुंहिंजो इहो तव्हां सां वचन आहे हिन वरसी में त बाबा सिंध हैदरबर्ग जतोई जे नज़रिए खे अॻिते खणी हलबो। लखे हारी कढबा, लखे मज़दूर कढबा ऐं सिंध जी हर शइ खे बचाइबो। मायूसी न असां सिखिया आहियूं, न असांजे रग रग में आहे। असांखे इहो बि फ़ख्रु आहे त सिंध हारी कामेडिया वर्कर एॾा गैरतमंद, एॾा जुरतमंद आहिनि, न के वॾे आमल जाबर वटि पाण झुकाइनि, न ई पंहिंजे वर्करनि खे झुकाइण ॾिनो आहे। असां अॼु बि सिंध हारी कामेडिया वर्कर ऊचे वाट ॻाल्हायूं। सॼी मुल्क जी तबाही थी वई आहे। हर पासे वञो त तव्हांखे का सहूलियत न मिलंदी। तव्हां इवन हैदराबाद सिविल अस्पताल में वञो त तव्हांखे स्कैन मशीन अञा ताईं ख़राब मिलंदी ऐं कंहिं ग़रीब माण्हू जो इलाज न थींदो। वरी को ग़रीब एमरजेंसी में अचे रत घुरण त उहो हुनखे रत बि न मिलंदो। उहा कंपनी सरकार पीपुल्स पार्टी वटि ब्रेन बैंक सिविल अस्पताल जी उहा ठीके में हुननि दवाई वठण वञो त उहा दवा न मिलंदी। चवंदा असां वटि जमहूरियत आहे, असां ही कयो आहे, ही कयो आहे। कुझु बि सिंध जे माण्हुनि खे तव्हां नाए ॾिनो। सिंध जे माण्हुनि खे तव्हां तबाही जे किनारे ते वठी विया आहियो। हाणे तव्हां सां सिंध जा माण्हू हिन रोडनि रस्तनि ते ॻाल्हाईंदा ऐं पोइ जेॾीमहिल पाण रोडनि रस्तनि ते लखे माण्हू निकितासीं त पोइ पंहिंजी फतेह थींदी। तॾहिं फतेह थींदी जॾहिं सिर जो सांगो लाइ भले पियो इश्क खे हथड़ो लाइ। पोइ सिर जो सांगो लाइ भले पियो इश्क खे हथड़ो लाइ। सिर जो सांगो लाइणो पवंदो। तेज़ी सां मंशात सरे आम विकिरो बि थिए ऐं कंहिंजी सरपंचीअ में बि हले। चूंडियल नुमाइंदा पुलिस स्टेट ऐं गुंडागर्दी करे मंशा सिंध में आम कई वई आहे त जीअं सिंध जा माण्हू नौजवान तालीम न वठी सघनि ऐं मंशात फरोशनि सां मिली मंशात ते हली वञो। इहा हिकिड़ी साज़िश अथव। नौजवानो मायूस न थियो, तव्हां पढ़ो। तव्हां ॻोठनि में जेके नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि उहे तालीम जे लाइ स्कूल असांजो मुतालबो आहे खोलिया विया आहिनि। अञा ताईं सिंध में स्कूल न आहिनि खोलिया विया त मतां के ग़रीब जो ॿार पढ़ी लिखी ऑफिसर थिए। ही त पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो हो, उनखे ई हाणे करप्शन जे वर चाढ़े छॾियो अथनि। हाणे नौजवान छोकिरा चवनि था साईं असां हारनि जा ॿार आहियूं, असां जॾहिं पढ़ी लिखी पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में वेहूं था ऐं पोइ अहिड़ी रिज़ल्ट अचे थी त पोइ असां मायूसी जो शिकार था थियूं। ज़रूरु ग़रीब मिस्कीननि खे मायूसी थींदी हूंदी, जिन जा ख़्वाब हूंदा, जिन पंहिंजा कुर्बानियूं ॾेई पब्लिक सर्विस कमीशन जहिड़े इदारे ताईं पेपर ताईं मेरिट ते पहुता हूंदा ऐं मेरिट ते जॾहिं इंटरव्यू ॾियण वञनि था त अंदरि ई वञी ऑफिसर चवनि था त तूं आई हक़ ऐं सच ते पर असांखे पैसा ॾे। तो किथां जेको आहे सो पैसा ॾेई सघे 5-5, 7-7 करोड़ का। इहो जेके इदारा आहिनि इन्हनि खे साफ़ पाक कयो वञे। सिंधु दरिया ते पंजाब पाणीअ ते सिंध जे ज़बरदस्ती धावा कयो वञे।
जेको पंजाब खे असां ॿुधाइण चाहियूं था त सिंधू दरिया ते धारा बंदि कयो वञे ऐं जेके तव्हां तकरारी केनाल खोलिया आहिनि उहे फिलफोर बंदि कया वञनि, न त पोइ वरी सिंध हारी कमेटी रोडनि रस्तनि में हूंदी ऐं असांजो पाणी असांजो जियारो आहे, असांजो साह आहे। पाणी ते सिंध जा माण्हू ऐं धरती जे विरांगे ते कॾहिं बि सिंध जा माण्हू धरती ऐं पाणी ते को कंप्रोमाइज़ न कंदा। सिंध धरती रेल लाइन न आहे, सिंध धरती असांजी मां आहे। असां वतन जा वारिस आहियूं। असां पीढ़ी जी वापसी सिंध हारी कमेटी कई आहे। सिंध धरती जी हाणे सिंध हारी कमेटी सिंध धरती जी वापसी कंदी ऐं आख़िरी दम ताईं ग़रीब मिस्किन पोरियतनि सां गॾु बीठी रहंदी। ऐं आउं हिन प्लेटफॉर्म तां सभिनी दोस्तनि खे दावत ॾियां थो, अचो त सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म ते गॾिजूं। अचो त सिंध हारी कमेटी जी माली जहिड़ी चपड़ जहिड़ियूं तहरीकूं हलनि जेके सिंध जे हारनि ऐं पोरियतनि खे चेहरे ते मुल्क आणनि ऐं सिंध जा हारी खुशहाल थियनि। सिंध जे हारी जेतिरे ताईं खुशहाल न थींदो त ही मुल्क भी खुशहाल न थींदो, ही धरती भी खुशहाल न थींदी ऐं पोइ पाण खां सिंध हली वेंदी। पोइ पंहिंजूं नसलूं पुछंदियूं त तव्हां छा कयो। ही वक़्तु अथव मुंहिंजा भाइरो, सिंध जा हारियो, सिंध जा नौजवानो, शागिर्दो, वकीलो, उथो। तव्हांजी सिफ़ुनि में भी हाणे उते भी करप्शन बाज़ार खुली वई आहे। हाणे त वकालत जी इलेक्शन भी न पई थी सघे, छो जो उते अहिड़ा नौजवान पिया अचनि खटे जेके सिंध जी आवाज़ आहिनि। उते करे जेके आहिनि हुकुमरान जी डोमिनेंसी थी वई आहे त असांजा पढ़ियल लिखियल वकीलनि जी जिदोजहद खे हिसाए छॾियूं। पर असां इहो सम्झूं था हिते हाणे शऊर रखंदड़ वकील नौजवान हारी शऊर रखे थो, उनखे ॻाल्हाइण अचे थो ऐं आख़िरी दम ताईं इहे ई जिदोजहद जारी रखंदासीं। जीअं